कोरोना जी सूरत-हाल बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे फोटकियूं वधण लॻियूं आहिनि। 9 मरीज़ हयातूं विञाए वेठा। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना विघे वधीक 9 मरीज़ हयातूं विञाए वेठा आहिनि। एनआईएच मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 872 नवां केस साम्हूं आया। हाकारी केसनि जी शरह 3.7% रही। इलाज हेठि 165 कोरोना जे मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। कोरोना जी सूरत-हाल बाबति तव्हांखे आगाह कई पिया। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे फोटकियूं वधण लॻियूं। 9 मरीज़ हयातूं विञाए वेठा आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना विघे वधीक 9 मरीज़ हयातूं विञाए वेठा आहिनि। एनआईएच मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 872 नवां केस साम्हूं आया आहिनि। जॾहिं त हाकारी केसनि जी शरह 3.7% रही। इलाज हेठि 165 कोरोना जे मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे।